असांजे ज़िले नौशहर फिरोज़ में तमामु हज़ारे मसइला आहे। हिकिड़ो त मेन मसइलो इहो आहे, पाणी ज़हरीलो थी वियो आहे नौशहर फिरोज़। हर शहर में बरारी में संख्यो 2200 थी वियो, जंहिंमें अनेक बीमारियूं शुरू थी वियूं आहिनि। ऐं उन में सिंध गवर्नमेंट खे असां अॻु में बि एहतजाज कया, अपीलूं कयूं त सिंध गवर्नमेंट महिरबानी करे असांजे शहरनि में ऐं बरारी में फिल्टर प्लांट हणनि, पाणी साफ़ जी इहे बीमारियुनि ते कंट्रोल थी सघे। ऐं सिंध गवर्नमेंट पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट खे पूरी बजट ॾिनी त अहिड़ा मसइला बि हल थियनि ऐं ॿियो बि तरक़ियाती कम बि थी पियनि। पर हाणे पोइ जून में जेको आहे, जेके टेंडर थिया, जेको इंजीनियर हिकिड़ो कमु कंदड़ इंजीनियर हो सूमरो साहिबु, उनखे हटाए वरी बुल्डे खे रखियो वियो, हिकिड़े सर्वेयर खे, सर्वेयर आयसि जो उनखे इंजीनियर तौरु रखियो वियो, जंहिं उहे टेंडर बि खपाए छॾिया ऐं किथे बि पूरे ज़िले में को कमु कोन थियो। दरियाखलमरी में हिननि जी वाटर सप्लाई स्कीम हुई, जंहिंमें गंदो पाणी पियो अचे ऐं इहे शिकायतूं थी वियूं टीवी में, रेडियो ते ऐं अख़बारुनि में इहे शिकायतूं अची वियूं, पर इंतिज़ामिया को बि तवजह ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। किथे बि हिननि पंहिंजो पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जे तरफ़ां का बि बजट हिकु रुपयो बि न ख़र्च कयो, जंहिंजे करे हज़ारे ॿारड़ा ऐं नंढा वॾा गुर्दनि जूं बीमारियूं ऐं टाइफाइड, मलेरिया, अलाए कहिड़ा कहिड़ा बीमारियूं उन्हनि खे निकितियूं, जंहिंमें हज़ारे माण्हू डॉक्टरनि जुमो कयूं, जेको ग़रीब तमामु पीसिजी वियो। ऐं जून में हिकु रुपयो बि हिननि ख़र्च न कयो। हालांकि हर जाइ ते सिंध गवर्नमेंट हिननि खे फुल बजट ॾिनी त वञी तरक़ियाती कमु करायो, पर हिननि नौशहर फिरोज़ वारनि हिकु रुपयो बि ख़र्च न कयो, टोटल पैसा वापसि थी विया। हाणे जून में वापसि थी वेंदा आहिनि, जुलाई में अची वेंदा आहिनि। हाणे जुलाई, अगस्त, सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर महीनो, 6 महीना गुज़री विया आहिनि, अञा किस्त रिलीज़ ई कान थी आहे। हाणे 6 महीननि खां पोइ किस्त कॾहिं रिलीज़ थींदी ऐं तरक़ियाती कम कॾहिं थींदा असांजे ज़िले जा? इन जे करे असांजी आवाम हर तरह खां मायूस थी वई आहे। इस्पतालुनि में दवा कान्हे का, ऐं जाली दवाऊं जेको ज़रई दवाऊं आहिनि उहे असांजा फ़सुल तबाह करे छॾियूं। हाणे असांजा फ़सुल जेके बि अचनि था मार्केट में, उन्हनि जो अघु कोन्हे को। इंडिया वारी फिल्म वारो तरीक़ो पियो हले, रुश्वत ज़ोर, हितों जो कागज़ हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ते कागज़ नथो वञे। छो नथो वञे? को बि चेक बैलेंस कोन्हे को, हर जाइ ते ऊंध लॻी पिया। आख़िरकार हुकूमत कहिड़े दर्जे जी दवा आहे, कॾहिं ई थींदो, केरु कंदो, को बि आसरो कोन्हे।